कोटड़ी में खबर ॾींदा आहियूं। कोटड़ी में मुसलसल बरसातनि सबबि बोलाड़ी जा केतिरा ई इलाइक़ा मुतासिर थिया ऐं केतिरा ई ख़ानदान में बेरोज़गार थी विया। उन सिलसिले में कोटड़ी समाजी तंज़ीम जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां 400 मुतासिर में खाद खुराक सामान विरायो। उन मौक़े ते जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो सदर मसूद अली राखानी मुमताज़ राजर समेत ॿियनि जो चवणु हो त जूनियर मलिक असद सिकंदर जे हिदायत मुतासिर इलाइक़नि में खाद खुराक जो सामान विरायो। गॾोगॾु मुतासिर इलाइक़नि जी निशानदी कई। मुतासिर इलाइक़नि में जल्द राशन पिणु तक़सीम कयो वेंदो ऐं जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जेका मुसलसिल गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ग़रीब मिस्कीन माण्हुनि लाइ कमु करे पई, बिना कंहिं सियासी बिना रंग नस्ल कमु करे पई ऐं हमेशह कंदी रहंदी। रिपोर्ट इरफान अली मला, अमल न्यूज़, कोटड़ी। मक़सूद उरिंद मां ख़बर ॾींदा आहियूं। मक़सूद उरिंद ऐं उनजी बसकरदाई जे केतिरनि ई ॻोठनि में ज़ोरदार बरसाति सबबि केतिरनि ई ग़रीबनि जा मुकमल तौरु घर किरी पिया। केतिरनि ई घरनि जूं छितियूं किरी पियूं। उन सां गॾोगॾु घणनि ई घरनि जूं चौदीवारियूं किरी मुकमल तौरु ख़तमु थी वियूं। हेठियां वारा इलाइक़ा पाणी सां भरिजी विया। फसलनि खे कापारी धक सां गॾु वणनि जो फसल ई मुकमल तौरु तबाह थियण जो ख़तरो। मक़सूद रिंद लॻ ॻोठ खान रिंद में पोरियतन अब्दुल कादिर रिंद, गुलाम कादिर रिंद, अब्दुल करीम रिंद, कादिर दाद रिंद जी ओताक करपियूं। उन सां गॾु ॻोठ लाल बख्श रिंद में पीपी शहीद भुट्टो अॻवान ज़वार ॾाड़ू खान रिंद जो घर मुकमल तौर ते किरी मिटीअ जा ढेर बणिजी वियो आहे। उन सां गॾोगॾु ॻोठ साथी खान रिंद में मक़सूद रिंद जो सीनियर साफ़ी ज़हूर हुसैन रिंद जे घर किरी पियो। ॻोठ जीअंदो रिंद में ग़रीब औरतुनि गुल हसन रिंद, माडो खान रिंद ऐं इख़्तियार अलीअ जा घर किरी पिया। पोयत बेयारो मददगार वेठल आहिनि। हितां जी रवासिन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ग़रीब औरतुनि जे वस आहार मदद कई वञे जीअं ग़रीब पंहिंजनि घरनि खे ठाहिराइनि। ॿिए तरफ़ गुज़िरियल 4 ॾींहंनि खां बिजली बंदि हुजण करे कारोबार शहर मक़सूद रिंद में अटो अणलभ थी वियो आहे। शहरनि ऐं ॻोठाणनि पारां अटो न मिलण करे चांवरनि ते गुज़ारो करणु लॻा, जॾहिं त अटो 100 रुपया किलो विकामणु लॻो। हितां जी शहरनि हैस्को शाहपुर जी SDO खां मुतालबो कयो आहे त बिजली बहाल कई वञे जीअं शहरनि खे अटो मिली सघे। रिपोर्ट शौकीन अली रिंद, अमल न्यूज़, मक़सूद रिंद। पढ़ी नालो नसीराबाद मां चौमासी जे बरसातनि सबबि किरियल पयल जॻहियुनि जे सर्वे कराइण लाइ PPMPA नवाबज़ादा बिरान खान चांडियो जी हिदायतुनि ते DC कंबर शहदाद कोट जावेद नबी खोसो जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद यार अली शाह, मुख्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो जी अॻवानी में तपेदार खलीक अहमद चांडियो टीम समेत वार्ड नंबर 3 जे काउंसलर बख्श अली चांडियो सां गॾु वार्ड नंबर 3 समेत शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि में बरसाति सबबि किरी पियल जॻहियुनि जी सर्वे शुरू कई वई ऐं मुतासिरनि खां थियल नुक़सान जा अंग घर गॾु कया। उन मौक़े ते कामरेड सिकंदर अली मीराणी ऐं ॿिया काउंसलर बख्श अली चांडियो सां गॾु वार्ड नंबर 3 जी सर्वे कराई। रिपोर्ट अब्दुल कदीर मंगी, अमल न्यूज़, नसीराबाद। कोटड़ीअ मां ख़बर ॾींदा आहियूं। कोटड़ी साइड जे मुख़्तलिफ़ इलाइक़े वासियुनि पोरियतनि एहतजाजी रैली कढी। DC ऑफिस अॻियां धरणो हणी ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते यूसुफ वारा ऐं अब्दुल करीम अहमद ख़ासकेली फयाज़ सोलंगी ऐं ॿियनि दाहींदे दिहाड़ेदार मज़दूर आहियूं। रोज़ानो कमाए बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहियूं, पर मुसलसिल बरसातनि सबबि बेरोज़गार घरनि में वेठल आहियूं। तफ़सील ॾिसूं था इरफान अली मला जी हिन रिपोर्ट में। मुसलसल बरसात सबबि हितां जे मज़दूरनि डिप्टी कमिश्नर ऑफिस ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। जी, असांजो बरसाति जे करे असांजूं दीवारूं ॿियारूं भॼी पियूं आहिनि ऐं घर टिमनि पिया ऐं घर खां का राशन वाशन ख़ारिश इहा आहे त असांखे राशन ॾिनो वञे। ॿुधी आहे असांखे हुकूमत खे अपील आहे, तव्हां ॿारनि खे बि अपील इहा आहे त असांजो कमु कयो वञे। कुछ भी राशन नथो मिले। जो भी राशन अचे तो हुकूमत पंहिंजे हिसाब सां पंहिंजे मिटनि माइटनि खे ऐं रिश्तेदारनि खे ॾेई थी छॾे ऐं जेको बचे तो उनखां अधु घणो जेको हुकूमत पंहिंजो खपाए थी छॾे। असांखे हींअर ताईं कुझु बि हुकूमत न ॾिनो आहे। मुतालबो आहे त असांखे राशन ॾिनो वञे। जेकर असांजा बच्चा असां बेरोज़गारी हुकूमत खां ख़तमु कोन थी सघंदी। बहरहाल एतिरो कनि जो असांखे कुझु त ॾिनो वञे ताकी असांजा बच्चा त खाइनि।
3 महीना थी लगी तो बरसात हले पे 2 महीनन का तकरीबन असां 2 महीनन का असां घर में बेरोजगारी लगी पे ठीक है। असां 4-4 5-5 औलाद असां किथा उन्होंने खरायूं। असां शरीफ माण्हू आहियूं जेकर असां ढकेटी कयूं या कुछ कयूं वो असां में पुजन ना है ठीक है। इन जे करे असां रोड बंद कयो जो असां मदद कई वने। हुकूमत पाकिस्तान से हमारा मुतालबा है कि मजदूर मजदूर तबके से हम कवानीन है, हम सुबह शाम की मजदूरी करने वाले हैं। हक हलाल की आज दिन किसी बशर ने किसी ऑफिसर ने लैंडलॉर्ड ने किसी ने आके पूछा कि बाबू तुम लोग रोजगार हो बेरोजगार हो या हमारी तरफ से रोटी का आटा ले लो, नहीं किसी ने। 3 माह से हम बेरोजगार हैं। सब कम से कम 150-200 मजदूर हमारे बिहार स्टाफ के मजदूरों तबके की पीढ़ी लगती है वहाँ सब हमारा मुतालबा है कि इनसे राशन दो, जो हुकूमत पाकिस्तान से हमारा जो फंड आया सब राशन दो और गरीब आदमी के बराबर हमारे साथ मदद करें कि ये गरीब आदमी तबके के मजदूर तबके कम्युनिटी के मुताबिक और हमारे साथ ये राशन है जो कम्युनिटी के उनका हमारे साथ बराबर मदद करें।